वाइस अपराव खबर सिर्फ जारी खबर शेयर करना था यूसी मंगनवारी का पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान वाइस चेयरमैन जिला काउंसिल खैरपुर जो सैयद फैद अली शाह जिलानी तालका किंगरी जे यूसी मंगनवारी जे गोठ मोहम्मद सालेह सुहाग में सुहाग हाउस से पहुंची वियो। पीपल्स पार्टी जे अगवान सेक्रेटरी डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सुहाग जे मेहरबानी सां हेठ यूसी चेयरमैन मीर सिजाद टालपुर पारां यूसी जे हवा में सोलर प्लेटूं ऐं बैटरियूं विरायूं वयूं। तक़रीब में मेहमान ख़ास तौर ते शिरकत कई। उन मौके ते पीपी यूसी जनरल सेक्रेटरी इम्तियाज अली मेतलो, गुलाम फरीद फुलपोटो, लालुद्दीन खाशकी अली, एडवोकेट रफीक अहमद फुलपोटो, वडेरो करीम बख्श मेतलो ऐं ॿियनि यूसी मंगनवारीअ जा मौजूद उहिदेदारनि, काउंसलर ऐं वर्करनि काफ़ी तादाद में मौजूद हुया। उन मौके ते उन्हनि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ग़रीब अवाम जो ख्याल रखंदी अचे थी ऐं उमेदूं आहिनि त अहिड़ो तरीक़ेकार हर यूसीअ में कयो वेंदो।